सॼी सिंध में जेके असांजा क़ौमी कारकुन हुआ, जॾहिं सिंध जा झर झंग जबल ॻोठ यूनिवर्सिटियूं सभिनी मां किथे मायूसूं मिलंदियूं, किथे पुलिस जा ज़ुल्म, किथे तशदुद, किथे माइटनि जा मेणा, किथे ॿिया जा ईज़ाव, सॼी सिंध जा सूर खणी जॾहिं सन पहुचंदा हुआसीं असां ऐं साईं GM साहिब सां असांजी कचहरी थींदी, हुनजो जेको मोहबत ऐं प्यार ऐं शफ़क़त ऐं ॿाझ असांजे मथां हूंदी ऐं वेही असांखे उहे कचहरियूं ॿुधाईंदो। कॾहिं कॾहिं वरी टेलीविज़न घुराए असांखे फिल्म ॾेखारींदो हो, जेको आहे इनकलाब ते आज़ादी जे सिलसिले में मुख़्तलिफ़ जेको आहे तारीख़ी फिल्म ॾेखारींदो, या वरी सन जा जेके आहिनि से अहिड़ा ॿ टे भोगाई क़िस्म जा माण्हू हूंदा हुया, जेको आहे सो बहितर राति जो हर राति ते साईं जी कचहरीअ में मौजूदु हूंदा। उन्हनि खां वरी अहिड़ियूं टोणा ऐं कचहरियूं साईं कंदो हुयो जो असांजो ज़हन इहे सफ़ा फ्रेश थी वेंदो हो, जेको आहे सो ऐं असां एॾी हिकिड़ी ख़ुशी महसूसु कंदा हुआसीं ऐं सभु पंहिंजा थक, पंहिंजा सूर, पंहिंजा ॾुख उते विसरी वेंदा ऐं सन मां जॾहिं निकिरंदा हुआसीं त हिकिड़ा फ्रेश ऐं मुकमिल जेको आहे सो सफ़ा ताज़ा तवाना थी वरी मैदान में फील्ड में वेंदा हुआसीं।